सब जरूरी बिंदु तो जीवन जा। कबीर सूता क्या करे, कबीर सूता क्या करे, उठ जाग न जपे मुरार, उठ जाग न जपे मुरार, एक दिन सोवन होवेगो, एक दिन सोवन होवेगो, लंबे गोड पसार। लंबे गोड पसार। अक्सर सभिनी संतन के माण्हू इहे ई अची करे समस्याऊं चवंदा आहिनि, निंड नथी अचे, छा कयूं, निंड नथी अचे, निंड विदा थी वई आहे। असां त ईअं चवंदा आहियूं तव्हां त भागनि वारा आहियो, निंड नथी अचे न, अरे त बढ़िया, जेतिरी देरि निंड न अचे भॻवान जो भॼन कयो, सिमरन कयो, भॼन ॿुधो, कीर्तन ॿुधो, कथा ॿुधो, नाम जपींदा रहो, पाठ यादि कंदा रहो, श्री राम स्तुति पढ़ो, रामावतार पढ़ो, श्री कृष्ण चालीसा मन ई मन में पढ़ो, भागवत जा श्लोक पढ़ो, रामायण जा। तव्हां त भागनि वारा आहियो। 4 मिंट पढ़ंदो मन अहिड़ो बेईमान त ओॾी महिल ई खराटा शुरू थी वेंदो। निंड अची वञे त पोइ त तव्हांजे मन जी पूरी थी वई, नाई त असांजे मन जी पूरी थी वई, तव्हांजे त ॿिन्ही हथनि में लड्डू। हे त बढ़िया ॻाल्हि आहे, निंड नथी अचे। हा, निंड त मीराबाई जी फिटी, निंड त गोपियुनि जी फिटी, तव्हांजी बि फिटी वई आहे। प्रेम कयो न भॻवान सां। हरे राम